नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। मुख़्तसिर तव्हांखे इस्लामाबाद में ख़बर ॾींदा हलूं त सुप्रीम कोर्ट जजनि जी तौहीन ऐं जस्टिस काज़ी फॉइज़ ईसा खे क़त्ल करण जो धमकियूं ॾींदड़ जवाबदार मिर्ज़ा इफ्तख़ार आगा ते फ़र्ज़ जुर्म लागू करे छॾियो आहे। आला अदलिया जे जजनि जी तौहीन ऐं जस्टिस फॉइज़ ईसा खे क़त्ल करण जो धमकियूं ॾियण बाबति केस जी ॿुधणी चीफ जस्टिस गुलज़ार अहमद जी सरबराही में 3 रुकनी बेंच कई। जवाबदार आगा इफ्तख़ार खे जेल इख्तियारूं पंहिंजे तहवील में सुप्रीम कोर्ट वठी आयूं, जॾहिं त FIA जे लाॻापियल ऑफिसर बि सुप्रीम कोर्ट में पेश थिया। मिर्ज़ा इफ्तख़ार आगा अदालत में पंहिंजे मौक़िफ़ में चयो त मां पंहिंजे वीडियो बयान ते दिलि सां माज़रत ख़्वाह आहियां। मां इंतिहाई शर्मिंदो आहियां। कानून खां अलावा बतौर मुसलमान बि माफ़ी चाहियां थो। हिन चयो त मूंखे अल्लाह जी अदालत में बि जवाबु ॾियणो आहे। मूंखे वीडियो जी अपलोडिंग ऐं एडिटिंग जी ख़बर न हुई, जंहिं ते चीफ जस्टिस चयो त माफ़ी वारो केस न आहे, अवां अदालत खां मज़ाक नथा करे सघो। अहिड़े तरह पाकिस्तान जा समूरा निज़ाम फेल थी वेंदा। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।